जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु डिफेंस फेज़ 2 एक्सटेंशन ते उन जाइ ते मौजूदु आहियूं जिते राति 2:30 वॻे जेको आहे धमाको थियो आहे। जंहिं लाइ चयो पियो वञे त हीउ सिलेंडर धमाको हुयो, जंहिंमें 2 ॼणा जेके आहिनि उहे शीशा टुटण सबबि मामूली ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे राति ई अस्पताल मुंतक़िल कयो वियो। असां हिन वक़्तु वाक़े वारी जाइ ते मौजूदु आहियूं। असां तव्हांखे हीउ मंदरु ॾेखारींदासीं जेकी धमाके सबबि जेको आहे नुक़सानु थियो आहे। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हीअ गाॾियूं आहिनि जंहिंजा शीशा आहिनि उहे टुटी पिया आहिनि ऐं गाॾियूं जेकी आहिनि उहे बुरे नमूने सां जेकी आहिनि उहे डैमेज थियूं आहिनि। हिन रोड ते ॿिन्ही पासनि खां जेकी राति गाॾियूं बीठल हुयूं उन्हनि गाॾियुनि जा शीशा टुटी पिया आहिनि ऐं उनखां अलावा उन गाॾियुनि खे जेको आहे ॿियो नुक़सानु थियो आहे। ऐं ॿिन्ही पासनि खां तक़रीबन दुकान आहिनि, दर्जन दुकान आहिनि, उन्हनि दुकाननि जा शीशा टुटी पिया आहिनि। दुकानदार जेके आहिनि उन्हनि जो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं दुकाननि मथां जेके फ्लैट्स आहिनि जिते रिहाइशी आबादी आहे, माण्हू घरनि में रहनि था, उन्हनि घरनि जा शीशा टुटी पिया आहिनि। असां हिते इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणो हो त न सिर्फ़ु दुकान पर जेकी घर आहिनि उन्हनि घरनि जा जेकी शीशा आहिनि उहे बि टुटी पिया आहिनि ऐं जेको धमाको एतिरो त शदीद हुयो जो ॼण लॻी रहियो त हीअ सिलेंडर न पर को बम धमाको हुजे। ऐं ॿार जेकी आहिनि उहे ख़ौफ़ज़दा थी विया, औरतूं घरनि में ख़ौफ़ज़दा थी वियूं ऐं माण्हू उन वक़्तु ई ॿाहिरि निकिरी आया हुआ। पुलिस पहुती, जंहिंखां पोइ हिन इलाइक़े खे सील कयो वियो आहे, वाक़ई वारी जाइ खे जेको आहे सील कयो वियो आहे। ऐं हाणे CTD समेत ॿिया जेकी कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि उहे हिन मामले जी जांच करे रहिया आहिनि त आया ही जेको धमाको हुयो उहो सिलेंडर जो ई धमाको हुयो या को ॿियो तकरीबकारी जो जेको आहे उहो वाक़ियो हुयो। हीअ साम्हूं आइडियल बेकरी आहे, जंहिं मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हिन आइडियल बेकरी जे मथां हीअ जेका इमारत आहे आइडियल बेकरी वारी, हीअ 4 मंज़िला इमारत आहे ऐं धमाके सबबि हीअ सॼी इमारत डैमेज थी वई आहे ऐं जे भरपासे वारा जेकी घर आहिनि या जेकी इमारतूं आहिनि उहे पिणु डैमेज थी वियूं आहिनि। हीअ मंदरु जेकी आहिनि उहे स्क्रीन ते नज़र अची रहिया आहिनि त कीअं बुरी तरह हीअ इमारत जेका आहे उहा मुतासिर थी आहे। हीअ 4 मंज़िल इमारत हुई जंहिंमें जेकी रिहाइशी आबादी हुई उन्हनि माण्हुनि खे जेको आहे हितां फ्लैटनि मां राति जो ई कढियो वियो ऐं हीअ इमारत बिल्कुलु बि ख़ाली कराई वई हुई। हाणे इलाइक़ी वासी चवनि था त हीअ इमारत जेका आहे ख़तरनाक बणिजी वई आहे, हिन इमारत खे हाणे ढाथो वञे। हींअर हिन वक़्तु सिचुएशन इहा आहे त हिते CTD जी टीम, बम डिस्पोज़ल स्क्वाड ऐं ॿियूं जेकी टीमूं आहिनि उहे वाक़ई वारी जाइ जो मुआइनो करे चुकियूं आहिनि। इब्तिदाई जांच मूजिबि सरकारी जेको मौक़ुफ़ आहे इहो ई साम्हूं अची रहियो आहे त हीउ धमाको सिलेंडर जो हुयो, पर इलाइक़े वासी इन ॻाल्हि ते एतबार कंदे नज़र न पिया अचनि। तो रात को इतना धमाका हुआ, लेकिन हम ये नहीं कहते कि ये सिलेंडर का धमाका है। हमें तो ये लग रहा है बम धमाका है जिससे 25 से 30 बिल्डिंगें मुतासर हुई हैं। ऐसा धमाका हमने कभी पहले फेज़ 2 में नहीं देखा DHA में, लेकिन अभी हमने मीडिया के थ्रू देख के अभी आए हैं तो वो कह रहे हैं सिलेंडर धमाका है, लेकिन मैं नहीं मानता। बेकरी का फासला आप देख लें और ये फासला आप देखें इस रोड के, ये सारी दुकानों के शटर उड़ गए, सब गाड़ियों के शीशे टूटे हुए, गली में सामान उड़ गया। उस दुकान के अंदर वो देखें, वो दुकान वो पूरी तबाह हो गई है। धमाको असांजे दुकान जे बिल्कुलु सामने आइडियल बेकरी आहे, उनजे बिल्कुलु 7 से 8 फुट असांजो फ़ासिलो रखियो अथऊं दुकान ऐं उन जेतिरो बि मेटेरियल सामान हो, लोहियो थी जेको बि हो, उहो सॼो असां दुकान जे अंदरि अची करे पूरो दुकान असां शटर हिकु दुकान न पर 24-25 दुकान तकरीबन तबाह थी चुका आहिनि। इन खां अलावा मुंहिंजे दुकान जो तकरीबन अंदर जेका फ्रिज पियल हुआ वो तो तबाह थिया, लेकिन अंदर जेका काउंटर थियल हुआ वो भी तबाह थी। इनके अलावा मूं अहिड़ो कोई चीज़ न बची जो उनखे यूज़ करे सघां। जगह ते थींदो आहे ई गैस सिलेंडर न आहे ई को बम धमाको, असां त उनखे बम धमाको सम्झंदासीं, बाक़ी के गैस सिलेंडर सम्झे भले सम्झे, लेकिन असां इनखे बम धमाको सम्झंदासीं, ब्लास्ट सम्झंदासीं। ऐं मां हिते ई हुअसि, मूंखे कॉल आई त धमाको थियो, तव्हांजे दुकान जो शटर फाटी वियो। असीं आयासीं त वाकई इहो ई हुओ, रश लॻियल बि इलाही। हम लोग यहाँ पे ही रहते हैं, ये हमारा ऑफिस है यहाँ पे और इसी की बिल्डिंग के ऊपर हमारा घर है। तो 3:30 बजे के करीब धमाका हुआ था। जब धमाका हुआ तो हम लोग नीचे आए, तो नीचे आके हमने पुलिस को कॉल की, तो जब आए तो देखा तो यहाँ पे सारा मलबा बिखरा पड़ा था। यहाँ पे हमारी गाड़ी भी खड़ी थी तो वो भी काफ़ी डैमेज हो गई है। धमाके न हुए तो समझ खां ॿाहिरि असां सम्झो त हीउ हिकिड़ो भूकंप जो ज़िलज़िलो अची दुनिया तबाह थी वई आहे। पर मूंखे सभिनी घर वार झले वरितऊं त बाबा हिननि पप्पा खे कुझु थी न वञे, मरी न वञे, अहिड़ी नोयत हुई। पोइ असीं सॼी राति सुता न आहियूं, असांजी अहिड़ी जेको हालत हुई, जो छा थियो छा न, टंगूं रफनि पियूं, मुंहिंजा वॾा ॿार आहिनि उहे सभु रोइनि पिया, सॼी राति रोना अची वञनि, अलाए छा थो थिए, बिल्डिंगूं किरियूं आहिनि, छा थियो। सिलेंडर तो हमने सुबह बिखरे हुए देखे हैं जो DHA और CBC की इंतज़ामिया ने, लेकिन सबसे पहले जिम्मेदारी आती है, देखें यहाँ लोगों की जानों के साथ ना खेलें। हमारी खुदारा इंतज़ामिया से यही एक रिक्वेस्ट है कि लोगों की जानों से ना खेलें।
करें, होटलिंग करें, सब कुछ करें, लेकिन साथ में चेक एंड बैलेंस तो रखें। जी जी, DHA है, नहीं है, DHA फेज़ 2 है। अब कहते यहाँ पर DHA है इसको, लेकिन इंतज़ामात आप देखें इनके कि एक दो नहीं थे इसमें तकरीबन 6 के करीब सिलेंडर थे, और जो जिस तरीके से फटे हैं ये, उसमें यहाँ का इनका जो आइडियल बेकरी है, इस बेकरी का बोर्ड जो है वो सामने वाली रोड के उस तरफ मिला है। इलाइक़े वासियुनि खे शिकायत ही सिलेंडर जो धमाको न आहे, तकलीफ़कारी जेको वाक़ियो थी सघे थो। बहरहाल छा बि हुजे, हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उन में हाणे CTD ऐं ॿिया जेके कानून नाफ़िज़ कंदा इदारा आहिनि उहे जांच करे रहिया आहिनि। जांच बैदि मालूम थी सघंदो त हीउ तकलीफ़कारी जो वाक़ियो आहे या सिलेंडर धमाको आहे। बाक़ी जेको नुक़सानु थियो आहे उहो नुक़सानु वॾो थियो आहे। दर्जने घर आहिनि, दर्जने दुकान आहिनि, उन्हनि जा शीशा टुटी पिया, उन्हनि जो वॾो नुक़सानु थियो आहे। त इलाइक़े वासी उहो पिणु मुतालिबो करे रहिया आहिनि त उन्हनि जो जेको नुक़सानु थियो आहे उन नुक़सान जो अज़ालो करण सां गॾोगॾु हिन वाक़े जी शफ़ाफ़ ऐं घणरुखी जेका जांच आहे उहा कराए ज़िमेवारनि जो तयन कयो वञे। जी।